तू गारियों थो जी ना मां तो दस्या तू गारियों दे तू गारियों थो जी ना मां तो दस्या तू गारियों दे अचियूं गारियूं साफ़ इनके ॾेई रहियो आहे। हे ॾिसो तव्हां ॾिसो SSP साहब ॾिस डायरेक्ट लाइव ॾिस हे SHO नवगोट बेराम खान पंवर जेको गारियूं ॾेई रहियो आहे साफ़ इनके हिते हिकिड़ी शिकायत आई हुई ॾिसो ई था। नवगोठ दरगाह सैदी मुसानी ते ज़ायरीन 20 वरनि जी नारी फरज़ाना धीउ अल्लाह बख्श सुहाग सां जाली आमिल ऐं पुलिस एहलकार पारां जिन कढण बहाने नारी ते तशद्दुद ऐं मुबैना लॼाइलट नारी जे पीउ जो एहतिजाज सहाफ़ी ख़ुर्शीद लाखेर SHO खां मामले बाबति मौक़िफ़ वठण वियो त SHO आपे मां निकिरी वियो। सहाफ़ी सां गारगंद ऐं तशद्दुद कैमरा भञी छॾी। अहिड़े वाक़े जो SSP दादू नोटिस वठी मुक़रर SHO खे सस्पेंड करे। एपी तेरी कोड मोबाइल छोकरी दे मोबाइल भी जाए बेकार बनी जो भी आए को आकर शाते फकीर नाराज आई अन्या राजी को थियो आई तू मुजो यार मां तुजो यार दिल भी को दिंदे छा दिल ते जे कम मान हाने हाल सालो भरो पी छड पोर वासो तो नाम के पी मा छो सजा मा कुमारी यार दरवेश के जना कंदा तभी न छजो था बात बंद करे साहब कदे वो पार कदे भाजी वियो मुजो पी उथियो हाल बखनालो आ सुहाग ऐं डबरे जा नाजायज़ी ज़ोरी छोकिरी सां ना कई अथसि असां झलियो अथसि राति त बि न मुड़ियो आहे असां अखि न ॾिठी ॻाल्हि आहे ज़ोरी ज़बरदस्ती कई अथसि इहा पीर रज़ी कई आहे हे जो मां हिन खे छा पंहिंजे में सॼे ॿार खे ख़बर आहे माराइण जो कमु आहे ॾींहुं लिकियल त कोन्हे न बाबा पुलिस राति खे असां तव्हां ॾिनी आहे जेका सैदी मुसाई ते वेठा पुलिस वारा उन्होंने चयो त सबूत थाणे ते वञिजो असांजो मसइलो न आहे थाणे वारनि जो मसइलो हिते तोसां ॿियो केरु गॾायो आहे गॾु मां छोकिरी पंहिंजी वठी आयो आहियां हीअ आहे हिन खे पहिरियों चई आयो मां हिन खे चयो जेको तो जिन छोकिरी जो कढियो आहे असां पैसा बि था अथई जिन कढियो आहे असांजे इन ई कढियो आहे कंहिं नालो छा हुनजो हिदायत ॾी असांजी जान छॾे वञ वरी राति पटको लाहे रखियो अथमांसि त बि चए थो मां पुलिस वारो आहियां मां तव्हांजो पासो आहियां तव्हांजो नालो केरु न वठंदो उघाड़ो थी ॿियो न मां हिन खे असां ॿुधायो आहे त इहो घर ॾेखारिजे मुंहिंजी छोकिरी खे असां हनींदसि हिकिड़ो परियां जेको चौकीदार आहे पुलिस वारो उहो बि असांखे धमाक पियो जीअं तव्हां हीअं आयो हूअं आयो असां राति सुम्ही पियासीं अधु कलाक बि कोन गुज़रियो त ट्रिपी पासो ॾेई छोकिरी पेछा पई थी करे रड़ी मठी कई अथई छोकिरी मुंहिंजी क़ुर ॾिसो नाजाइज़ी कई अथई कई थी माना करे वियो हा करे वियो अच्छा उघाड़ो करे छो साईं खुर्शीद साहब ना प्रेस क्लब नवगोट जा सदर आयो अॼु तव्हां रिपोर्टिंग करण खां पोइ पंहिंजो थाणे ते विया हो नवगोट ते त SHO तव्हां ते हमिलो कयो आहे जेको वीडियो बि वायरल थियो आहे त तव्हां छा ॿुधाईंदो तव्हां कहिड़ा धक लॻा आहिनि ऐं तव्हां उन जे बारे में छा चवंदव पहिरियों त मूंखे इतला मिलियो त हिकिड़ी औरत सां मुसाफ़िर खाने में राति जो ज़बरदस्ती हुन सां ज़्यादती कई वई आहे इन इतला ते जेको आहे सो मां पहिरियों थाणे ते फ़ोन कई कंहिं बि उतां रिस्पॉन्स न ॾिनो मां सिधो हलियो वियुसि ॿिया बि हुआ दोस्त ऐं मां हुनजी वञी रिकॉर्डिंग कई ऐं हुन खां पुछियो ऐं हुन पंहिंजो मौक़िफ़ जेको बि हुयो ॾिनो उन खां पोइ मां थाणे ते वियुसि ऐं हुनजो SHO सां मिलियुसि साईं हीअ राति जो वाक़ियो थियो आहे तव्हांखे कंहिं शइ जी ख़बर आहे या न ऐं चवनि था त असां थाणे ते विया आहियूं पर असांजी जेको आहे सो पुलिस नथी ॿुधे त उन ते जेको आहे सो SHO जेको आहे सो सफ़ा असली कावड़ में अची वियो ऐं मां पंहिंजी मोबाइल कढी हिन खां मौक़िफ़ वरितो साईं जेको बि तव्हां मौक़िफ़ ॾियणु चाहे था तव्हां ॾियो हीउ वॾो मामिलो आहे ऐं असां खां इदारा बि पुछंदा त थाणे ते जेको आहे सो कहिड़ो उन्हनि मौक़िफ़ ॾिनो उन खां पोइ जेको आहे सो SHO मुंहिंजी मोबाइल भञण जी कोशिशि कई ऐं डंडा ऐं तशद्दुद कई जंहिंमें मूंखे धकु लॻो आहे हिकिड़ो डंडो हिन पाउ में पियो आहे हिते लॻो आहे जंहिंजो मां हीउ लेट खणी ग्राउंड ते त तव्हां इन बारे में छा चवंदव तव्हां हींअर काॾे निकिरी चुका हो मामले ते कुझु ॿुधायो जी अस्सलाम वालेकुम सबको न्यूज़ जी वॾी महिरबानी जीअं त पहिरां दोस्तो असांखे कॉल थी असां नएगोट वञी रहिया हुआसीं हुते प्रेस क्लब नएगोट जो बहादुर सहाफ़ी ऐं सदर जेको आहे ख़ुर्शीद अहमद लाखेर राति कोई उते हिकिड़ो मैटर थियो हुयो उन मैटर जो जेको आहे उते SHO खां बयानु वठणु वियो त उते SHO जेको आहे
पंहिंजो जेको ॾंडो खणी हुन सहाफ़ी बेबाक सहाफ़ी ऐं समाजी वर्कर ख़ुर्शीद अहमद लाखेर मथां सरेआम ॾंडा वसाया ऐं उनखे सख़्तु तशदुद कयो, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। ऐं हुकूमत सिंध खां IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां असां पुरज़ोर मुतालबो कयूं था त हिन वहशी, हिन दहशतगर्द, हिन ज़ालिम, हीउ जेको गुंडो आहे, पुलिस जे रूप में हे गुंडो हिकिड़ो धाड़ियल आहे। ईअं वॾेरा जागीरदार बि न कंदा आहिनि। हुनखे जेको आहे थाणे ते सरेआम लठियूं हणी हुनजी तज़लील कई आहे ऐं हुनखे डुकाईंदो रहियो आहे। इहो काथों जो इंसाफ़ आहे? IG साहब तव्हां हिन जो नोटिस वठो ऐं असांजो मुतालबो आहे, मां नेशनल प्रेस क्लब मेयर जो चेयरमैन अव्हां खां मुतालबो थो कयां त हिन दहशतगर्द वॾेरे ऐं जागीरदार पुलिस SHO जे मथां FIR दाख़िल करे हिनखे गिरफ़्तार कयो वञे, न त सॼी सिंध में असीं सरापा एहतजाज कंदासीं। असां इहो नथा चाहियूं त हिनखे मुअतल कयो वञे। मुतालबो असांजो मुअतल जो न आहे, असांजो इहो मुतालबो आहे त हिन जे मथां FIR दाख़िल कयो वञे त जीअं हितां जे अवाम खे, हितां जे वॾेरनि खे, हितां जे सियासतदाननि खे, हिननि जी पुलिस इंतिज़ामिया खे ख़बर पए त हिकिड़ो बेबाक सहाफ़ी मथां तशदुद करणु